अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। अॻूणे म्यूनसिपल इंतज़ामिया मिली भगत करे मोरो कुछ वक्त अॻ में सफ़ाई वारे कचन मुलाज़मन जे नाले ते मकेश के संदस पुट जे नाले ते 18 लख रुपयनि जो ठीको ॾिनो आहे, जेको गैर कानूनी आहे। छाकाणि त मकेश के जेको ठीको संदस पुट जे नाले ते ॾिनो वियो आहे उहो शागिर्द आहे, जंहिं जे नाले ते कानून में ठीको नथो ॾेई सघिजे। मगर अॻूणे म्यूनसिपल इंतज़ामिया मिली भगत करे राति जी ऊंदाही में ठीको ॾिनो वियो आहे ऐं 18 लख रुपयनि जी एवज़ मज़कूर ठेकेदार वधि खां वधि 70 कचा मुलाज़िम रखिया आहिनि। घटि मुलाज़िम रखण करे सॼो शहर गंदगी ऐं बदबूदार गंदे पाणीअ जी लपेट में अची वियो आहे। हाणे ॾिसणो उहो आहे त नेब ऐं एंटी करप्शन वारा हिन कयल गैर कानूनी ठीके ऐं ठेकेदार ख़िलाफ़ क़दम खणंदा या न। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।